नाज़रीन, मीरपुरमाथेलो जे ॻोठ वाहिद बख्श मक्सी में हिक ई घर जा 6 ॿारड़ा माज़ूरी सबब घुमण फिरण खां लाचार बणियल आहिनि। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था मोहम्मद कासिम कलवड़ जी ही रिपोर्ट। नाज़रीन, मीरपुरमाथेलो जे ॻोठ वाहिद बख्श मक्सी में मौजूद आहियूं। ही मोची बिरादरी जे माण्हुनि जा 6 ॿार जेके आहिनि उहे माज़ूर आहिनि ऐं हिन खां पुछा कयूं त हिननि जी वसवरनि कहिड़ी मदद कई आहे। ॿार ईअं माज़ूर वीचारा जीअं खटनि ते पिया ईअं सिधा ई नवां थिया पिया हूंदा आहिनि। पीउ मां असां राति जी अखियुनि सां ॾिसी ॾिसी असां को उहो ई कोन जे बचनि खे खवायूं न सिधो थी वेहण जहिड़ा नी न उथण जहिड़ा नी। असांजी ॾींहों ॾींहुं पिछाड़ी आहे, असां खणण जहिड़ा कोन्हूं। न कंहिं अर्थ इमदाद ॾिनी आहे, न को पैसो मिलियो आहे, कोई न जी रेड़ी ठवायूं जे खवायूं पीआयूं। 6 ॿार मुंहिंजा 6 ॿार इहे माज़ूर थिया वीचारा पिया नी थिया। केॾी महिल आहे केॾी महिल न आहे, बुख ते पिया हूंदा नी। अॼु ताईं कंहिं इमदाद न ॾिनी वई आहे। माज़ूर 6 ॿार छा थियो अथनि? बसि वीचारा नंढे लाख वठी वेंदा वेठी विया आहिनि। हाणे उथी कोन सघंदा आहिनि, पिया हूंदा आहिनि हिक जाइ ते। खाइण पीअण ॿ 4 माउ हथ सां खवाईंदियूं थियनि, पीउ गली पिया आहिनि। 3 न्याणियूं 2 पुट, हिकु फौत थी वियो अथसि। उहो बि माज़ूर हुयो? हा, उहो ई माज़ूर हुयो। असांजी ॿिए कंहिं बि मदद न कई आहे। बेदार समंदारनि जेके आहे न उन्हनि मदद कई आहे असांजी। बाक़ी ॿिए कंहिं कान हिन महिल ताईं कई आहे। न SP हुजे, DSP हुजे, केर बि हुजे। थोरो सरकारी अस्पतालनि में वञूं था त बि कोई बि ॿारनि जी दवाई कोई न कंदो आहे। बुखार जी दवाई न ॾींदा आहिनि, चवंदा आहिनि माई कुझु बि न आहे को। ॿियो असां ग़रीब छा करे सघंदा आहियूं? असांखे पंहिंजो जेको आहे त मिले बचनि जो कुझु न कुझु मिले। असांखे ग़रीब आहे वीचारो, मिसकीन आहे, मज़ूरी कंदो आहे, नंढड़ा नंढड़ा बच्चा अथसि। मुंहिंजे भाउ जी औलाद आहे। हे विद्या भरे विया आहिनि, एतिरे ताईं वियो आहे चवाणी बादशाह ताईं वई आहे, बेनज़ीर ताईं वई आहे, बिलावल ताईं वई आहे, इन ताईं वई आहे। जेको हाणे बादशाह वेठो आहे नओं इमरान ताईं वई आहे। तॾहिं बि असांखे वीचारनि ग़रीबनि खे हिन महिल ताईं कुझु न मिलियो आहे। हर को थोरो इमदाद मोकिले थो, ॾाढनि खे ॾिए थो, हर को ग़रीबनि खे त कोई ॾेई कोन थो पियो। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान TV, मीरपुरमाथेलो।